करारदाद नंबर पहिरीं अरब शिकारनि या कंहिं बि गिरोही शिकार कंदड़ धुर खे कंहिं बि जंगली जीवत या कंहिं बि पखी पखण जी जेकी शिकार आहे उन ते मुकमल पाबंदी मड़ी वञे। मंज़ूर आहे। करारदाद नंबर 2 शहीद नाज़िम जोखियो जे कातिलनि खे कानूनी तरीक़े सां कैफ़रे किरदार ते पहुचायो वञे ऐं संदसि ख़ानदान खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। कॉन्फ्रेंस शहीद नाज़िम जोखियो के माहौलियाती तहफ़ुज़ कंदड़ क़ौमी हीरो करार ॾिनो वञे ऐं मीडिया मालिकनि खे मुतवजा कजे ईंदड़ सकाफ़ती ॾींहुं शहीद नाज़िम जोखियो जे नाले सां मल्हायो वञे। करारदाद नंबर 4 सिंध ते ग्रेटर थल कैनाल फेज़ 2 तहत थींदड़ अदावत के फौरी तौर बंद कयो वञे। करारदाद नंबर 5 गॾियल क़ौमुनि जे मयार मुताबिक़ सिंध जे ॿेलनि खे बहाल कयो वञे उन ते वॾेरनि ऐं बोतारनि जो कब्ज़ो मुकमल ख़त्म कयो वञे। करारदाद नंबर 7 ग्लासगो माहौलियाती मुआहिदे तहत कोयले जे इस्तेमाल ते बतदरीज ख़ात्मो कयो वञे ऐं थर जी तरक्की लाइ उते कैनाल निज़ाम जो बंदोबस्त करे उते ज़राइत खे मुमकिन बणायो वञे। करारदाद नंबर 8 बहरिया टाउन मंसूबे जो मुख्य हिस्सो खीरथर नेशनल पार्क जी वाइल्ड लाइफ सपोर्ट एरिया में अचे थो जेको गॾियल क़ौमुनि जे नेशनल पार्कनि जी लिस्ट में शामिल आहे। उन करे 4 मई 2018 जी सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे बहाल करे बहरिया टाउन खे ॾिनल ज़मीन वापस वरिती वञे ऐं 43 दहन जी ज़मीन खे पंहिंजी असली सूरत में बहाल कयो वञे। मंज़ूर आहे। करारदाद नंबर 9 जेकी थर जे कोयले सां मुंसलिक आहे ऐं कारूंझर सां मुंसलिक आहे त कारूंझर खे सकाफ़ती वरसो करार ॾिनो वञे ऐं उन जे कटाई ते मुकमल पाबंदी मड़ी वञे। मंज़ूर आहे। मंज़ूर। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। जीअं सिंध जीअं कोयलो।